जरे अल्लाह न्याणी ॾेई पंहिंजे न्याणियुनि जी इज्जत कंदो कर, न्याणियुनि ते शफ़क़त कंदो कर, पंहिंजे न्याणियुनि सां इएं प्यार कर जीअं पंहिंजे पुटनि सां प्यार कंदो ई। जे घर में न्याणी जे अखियुनि मां गोढ़ा वंदा आहिनि उन घर ते अल्लाह कावड़ जी पवंदो आ। जेको न्याणियुनि जी दिल रंजाए अल्लाह उन सां नाराज़ थी पवंदो आ। पाटे वारा जॾहिं न्याणी परण जी वई जवान न्याणी पंहिंजे घर भेड़ी थी त उन खे विसार जाइनि ईद ते के भले ॾियारे ते पंहिंजी न्याणी खे विसार जाइनि। तोखे ख़बर आहे त जॾहिं ईद जो ॾींहुं थींदो आहे त न्याणियूं पंहिंजे अबाणनि खे कीअं यादि कंदियूं आहिनि। ओ मिठा न्याणी के वर्षे में महरूम नाहे करणो, न्याणी के पंहिंजे मिल्कियत माल खां महरूम नाहे करणो। न्याणी जी संभाल लहण वारो अल्लाह उन जी संभाल लहंदो।